रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी गुट जमाल सोलंकी जो रहवासी गुलाम शबीर सोलंकी मोहम्मद असलम सोलंकी जमील सोलंकी जो पंहिंजे बिरादरी जे बासर शख्स खिलाफ़ एहतजाज उन मौके ते मुज़ाहिरो कंदड़नि चयो त असां शरीफ़ माण्हू आहियूं, ज़रिए ज़मीन जा असल मालिक असां आहियूं। असांजी बिरादरीअ जो बाअसर अजायो वावेला करे असांजे ख़िलाफ़ मीडिया ते इल्ज़ाम तराशियूं करे असांजी इज़त ऐं साख खे नुक़सान रसायो वञे थो, जॾहिं त ज़रिए ज़मीन सदियुनि खां असांजी आहे, जंहिंजा खाता ऐं ॿिया काग़ज़ बि असां वटि मौजूदु आहिनि। पोइ बि असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांखे हिरासा कयो थो वञे ऐं असांजे ख़ानदान खे मौत मार धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं, जंहिं करे असांखे कंहिं बि वक़्तु जानी नुक़सान पहुची सघे थो। उन करे एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था कयूं त साफ़ शिफ़ाफ़ जांच कराए असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मासूम में निकरी ताने सुभाणे खतरो हाणे ता छा चाहियो था, का इंक्वायरी चाहियो था या को मौजूद बिरादरी जे विच में इलाइक़े जा माण्हू जेके बि जांच वठी वञे, जेकॾहिं असांजो खातो न आहे, असां हिन खां नाइजाइज़ी कई आहे, को कब्ज़ो कयो आहियूं त असां जेकी बि असांखे सज़ा ॾिनी वञे असां क़बूल कंदा। बाक़ी नाइजाइज़ी असां सां घणी आहे, इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। अगली भी फायर करे हिन पंहिंजे मथां ऐं मुंहिंजे मथां केस कयो रामतला खान कॾहिं बि न आयो त भाई ज़मीन मुंहिंजी आहे मूंखे ॾे। अहिड़ो को फ़ैसिलो वग़ैरह थियो आहे जो जेका दावा करे उन जे हवाले सां तव्हां वटि आहे का लिखियलु? असांजो चवणु आहे बाबा पीर सैयद प्याशाह वटि फ़ैसिलो थियो। पीर सैयद प्याशाह इहो ई चयो त ॿिन्ही धुरियुनि जा मशीर कया वञनि। मशीरनि में उहो चयो वियो त जंहिं धुरियुनि जो खातो बिल्कुलु सही निकिरंदो उन धुरी जो ज़मीन उन ई हूंदी ऐं उन जे करे तपे